रावल सोलंकीअ खे हैदर खोसो खे हैदर खोसो खे शबीर नुहाणी खे शबीर नुहाणी खे जारी आहे जारी रहंदी नेशनल कांग्रेस पारां सिंध मां जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ ईद जे ॾियारे ते खैरपुर में एहतिजाजी बुख हड़ताल क़ाइमु कई आहे। अचो त उते मौजूदु सिंध नेशनल कांग्रेस जे मर्कज़ी अॻवान ऐं कॉम्प्रेस धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। दोस्तो साथियो जीअं सिंध जी असांजी GM साहिब जीअं त अॼु असां ईद उल फितर वारे ॾींहं ते छठी चौक ते A सेक्शन थाणे जे साम्हूं असां अलामती बुख हड़ताल ते वेठा आहियूं। उन बुख हड़ताल जो मक़सदु आहे त सिंध मां जबरी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे बाज़ियाब कयो, छो त पीपल्स पार्टी जे 17 सालनि खां वठी अॼु ॾींहं ताईं असांजा क़ौमी कारकुन फ़िक्र GM जा पोइ लॻ उन्हनि खे जबरन खंबे खणी गुम कयो थो वञे, जंहिंजे मथां हिन पाकिस्तान जे कानून मुताबिक़ का बि चार्जशीट कान्हे का बि हुनजे मथां FIR दाख़िल कान्हे को बि हुननि जे मथां जेको आहे केस कोन्हे को, पर जे बावजूदि बि बिना कंहिं इतलाह जे बिना कंहिं ॿुधाइण जे रस्तनि वेंदे घरनि मां उन्हनि क़ौमी कारकुन खणी खंबे गुम करे था छॾनि। असां जॾहिं कोर्ट में वञूं था या थाणनि ते वञूं था या उतां जे जेको आहे पुलिस जे हेड सां मिलूं था त उहे था चवनि त असांखे का ख़बर ई कान्हे का, उहे हिन खां लातालकी ज़ाहिर था कनि, जॾहिं त हिननि जे ई जुड़तू कानून मुताबिक़ जेको माण्हू खंभिजी गुम थो थिए त उनजे स्टेट जे मथां उनजे फोर्स जे हेड जे मथां उनजे कोर्ट अदालतुनि जे मथां ज़िम्मेवारी आहे त उन माण्हू खे प्रोवाइड कयो। किथे आहे धाड़ियल वटि आहे, चोरनि वटि आहे, सरकार वटि आहे, कंहिं वटि बि आहे उनखे तव्हां ज़ाहिर कयो, पर ही पंहिंजे जुड़तू कानून जी बि पासदारी कोन था कनि ऐं उनजी भञकड़ी कनि था ऐं माण्हुनि खे लापता करे ऐं उन खां लातालकी इज़हार था कनि। जॾहिं अदालतुनि में वञूं था त जज बि उहा ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हनि की असां था सम्झूं असांजी अंधी कहाणी न जेका सपोर्ट हूंदी आहे त बाबा पाकिस्तान जूं अदालतूं पाकिस्तान जूं कोर्टूं असांखे इंसाफ़ बया कंदियूं, पर हिननि ॻाल्हियुनि खे साम्हूं रखंदे सम्झूं था त कोर्टुनि में बि इंसाफ़ कोन्हे को, उते बि अदालत कान्हे का। उहे हींअर मां सम्झां थो 5 सालनि में जेका हीअ गवर्नमेंट हले थी पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी, उन में कोर्टूं बि वाह खुची चुकियूं आहिनि। एसी ताईं जो सुप्रीम कोर्ट जा जज उन्हनि वटि बि ॿियाख्याई आहे, उहे बि सिंध जे माण्हुनि खे सिंध जे जजनि खे अजीब नज़रुनि सां था ॾिसनि ऐं स्टेटमेंट था ॾियनि त असांखे जेको आहे सिंध जो जज बि मंज़ूरु कोन्हे को, कोर्टुनि में सुप्रीम कोर्ट में मंज़ूरु कोन्हे को, त हिते ॼण त इंसाफ़ बि जेको आहे अधूरो आहे। इंसाफ़ खां बि तक़ाज़ा कयूं त कहिड़े क़िस्म जी तक़ाज़ा कयूं, कहिड़ी घुर कयूं त असांखे इंसाफ़ मिलंदो, अदुल मिलंदो, ऐं उहो इंसाफ़ असांखे वाक़ई कोन मिलियो आहे। ऐं असां मुसलसिल जेके बि असांजा क़ौमी कारकुन खंभिजी गुम कनि था असां हुन लाइ एहतिजाज कयूं था, रोडनि ते चवंदा, रस्तनि ते चवंदा, पर सरकार उहा अंधी गूंगी ऐं ॿोड़ी लॻी वेठी आहे, उहा कंहिं बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। जॾहिं त असांजे जेके क़ौमी कारकुन खंभिजनि था उनजा वारिस, उहे जेके क़ौमी वारिस आहिनि उहे बि ऐं उनजा जेके पंहिंजे ख़ानदान जा वारिस आहिनि उहे बि या दावा था कनि त जेकॾहिं असांजे माण्हुनि ते का चार्जशीट आहे, असांजे माण्हुनि को गुनाह कयो आहे त तव्हांजूं अदालतूं मौजूदु आहिनि, उन अदालतुनि में तव्हांजो कानून आहे, उन कानून जी गिरफ़्त में उनखे आणियो, उते उनखे पेश कयो ऐं उन्हनि खे ॿुधो त हुननि जो कसूर कहिड़ो आहे। जेकर हुनजो कसूर आहे ऐं तव्हांजे जेका कानून जी इनराज़ी कई अथऊं त भले खुलियूं अदालतूं तव्हांजूं उनखे तव्हां सज़ा ॾियो कोर्टुनि में केस लाइ, असां उहे सज़ाऊं क़बूल कंदासीं, असां उनखां इनकारी बि कोन्हे की। ऐं एसी ताईं जो हींअर असांजा क़ौमी कारकुन सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते गद्दारीअ जे मुक़दमनि में जेको आहे उनखे भोॻिनि था, उते वञनि था अदालतुनि में पेश था थियनि ऐं उनखे फेस था कनि, मुंहुं था ॾियनि। त हिननि माण्हुनि जे मथां बि जेके इल्ज़ाम आहे का चार्जशीट आहे त तव्हांजूं अदालतूं छा थियूं कनि, छो नथा हुन में अदालतुनि में आणियूं, त माना तव्हांखे पंहिंजे अदालतुनि ते बि एतबार कोन्हे को। हालांकि अदालतूं जुड़तूं न असांजे नज़र में, उन वटि बि को क़ाइदो कानून आहे ई कोन्हे, उहे बि तव्हांजूं ठाथियल अदालतूं आहिनि, तव्हांजा नामिनेट थियल जज आहिनि, उहे को बि जज मेरिट ते कोन्हे को। जेकॾहिं को मेरिट ते जज अचे थो ऐं तव्हांजो जेको आहे सरेंडर कोन थो करे या तव्हांजे कानून खे तव्हांजे जेको आहे कंहिं ग़लति ॻाल्हि खे उहो बि नथो करे त उनखे तव्हां आणियो ई नथा, उनखे हलफ़ बि नथा खणायो। हीअ तव्हांजे मुल्क जी सूरत हाल आहे। उनखां पोइ हालत इहा आहे जो मां त हींअर ताज़ो हिकिड़ी स्टेटमेंट पढ़ी त डेमोक्रेसीअ में पीपल्स पार्टी डेमोक्रेसी में जेके मज़लूम क़ौम सां ज़्यादतियूं थियूं आहिनि उहे इबरतनाक आहिनि, उहे मां सम्झंदुमि मार्शल जनरल ज़िया जे टाइम में बि कोन थियूं आहिनि, इहे परवेज़ मुशर्रफ जे टाइम में बि कोन थियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे 7 साल दौर में बलोचिस्तान में मिलिट्री ऑपरेशन थियो ऐं उन मिलिट्री ऑपरेशन में तक़रीबन जेको आहे 36,000 बलोचनि खे मारियो आहे पीपल्स पार्टी वारनि। ऐं हींअर बि जेको ऑपरेशन हले थो उते पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे, मुल्क जो सदर सिंधी आहे जेको पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहे, पर अहिड़ो सदर जेको लूलो लंगड़ो ऐं अंधो थियो वेठो हुजे, जंहिंखे मज़लूमनि ते नज़र ई कान पए, पंहिंजे मुल्क जे माण्हुनि थियल ज़ातियुनि ते अज़ालो ई न करे सघे ऐं उहो उन्हनि आला अख़्तियार आला इदारनि जो मुहताज हुजे,
तव्हां सम्झा थो अहिड़ी सदारत खे तव्हां लानत विझंदो आहियां त हिन लानती सदारत खां जान छुटणु खपे ऐं हिन मुल्क मां असां सिंधी माण्हुनि खे तॾहिं निजात मिलंदी जॾहिं असां मुल्क खे आज़ादु न कराईंदासीं। आज़ादु करण सां ई जेको आहे सो मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी मौलाना हिन जो गांधी जो हिकिड़ो कोल आहे त गांधी हिकिड़ा कारकुन आया उन्हनि चयोसि त साईं हिन मुल्क में जेको आहे सो तमामु इशू घणा आहिनि, अचो त गॾिजी इशू जी सियासत कयूं। त गांधी हुननि खे चयो त बाबा इन सभिनी जो हल आज़ादी आहे, हिंदुस्तान आज़ादु थींदो इशू ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदा। त मां बि चवां थो सभिनी क़ौमी कारकुन खे सिंधी क़ौम खे अपील थो कयां अचो त गॾिजी सिंध जी आज़ादी लाइ जदोजहद कयूं। सिंध जी आज़ादी मिलंदी त कोई क़ौमी कारकुन खंभो कोन, किथे बि लाक़ानूनियत कान थींदी, किथे बि बर्बरत कान थींदी, किथे बि मज़लूम क़ौम सां ज़ुल्म कोन थींदो। इहा ई असां लाइ राह निजात आहे फ़िक्र जी एम सैद जे तहत असां सिंध जी आज़ादी वठूं। जी सिंध जी साईं जी एम सैद। अॼोको ही असांजो एहतजाज ईद जे ॾींहुं जेको असां एहतजाज करे रहिया आहियूं उन एहतजाज जो मक़सदु आहे त सिंध मां जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो। हीउ एहतजाज सिर्फ़ु मिसिंग पर्सन जे लाइ न रखियो वियो आहे, हीउ एहतजाज असांजो तमामु वॾो आहे। सभ खां पहिरियां त जबरी गुमशुदगियूं त 1974 खां शुरू थियूं, पर हीउ जेके शुरू असां ॾिठियूं त 2017 खां जॾहिं साईं हिदायत लोहार खे खंभे गुम कयो वियो, उन खां पोइ खादिम वारी जो खंभे गुम कयो वियो ऐं 28 अप्रैल ते जॾहिं मुंहिंजे बाबा खे खंभे गुम कयो वियो त हुनखे 28 अप्रैल खां अॼु 2026 थो हले त हुनखे हिन महिल त इज़हार न कयो वियो आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेकॾहिं असांजे प्यारनि जो को बि ॾोह आहे ऐं जेकॾहिं हू कंहिं बि एक्ट मुलविज़ आहिनि त तव्हां हुननि खे पंहिंजे कोर्टुनि में पेश कयो। कोर्टूं तव्हां जूं आहिनि, आइन तव्हांजा आहिनि, जज तव्हांजा आहिनि। जेकॾहिं हू कंहिं बि शइ में मुलविज़ आहिनि तव्हां हुनखे सज़ा ॾियो ऐं उनखां पोइ जेके माण्हू तव्हां खंभे गुम कयो था उनखां पोइ तव्हां CTT जा कूड़ा केस आणी हुननि खे दहशतगर्द करार करे पेश था कयो। उन्हनि में असांजो कॉम्प्रस अॻवान जस्कम आरिसर जो क़ाइम मक़ाम चेयरमैन साईं अरबाब भील, हुनखे ॿियो साल आहे जेको हिन वक़्त ताईं जेल में आहे। हुन जी जॾहिं नंढड़ी गुज़ारे वई पोइ बि हुनखे न छॾे वियो। इहो किथां जो कानून आहे त हिकु पीउ जी जॾहिं न्याणी फौत थी थिए तव्हां हुनखे नथा छॾियो। उनखां पोइ मासूम शागिर्द जेके तव्हां जबरी तौरु खंभे गुम कयो था, जंहिंमें हालार चांग, शोभार चांग, आमिर चांग आहे ऐं हू हींअर बि जेल में आहिनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध ऐं बलोचिस्तान मां जेके बि जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो। अॼु हीअ बुख हड़ताल ईद जे ॾियारे सिर्फ़ु इन लाइ क़ाइमु कई वई आहे त जेकी बि सिंध मां खंभे गुम कयल सियासी कारकुन आहिनि उन्हनि खे बिलफोर आज़ादु कयो आहे। अॼु जे हिन कैंप जो हिकिड़ो मुतालबो ई आहे त जेकी बि लाक़ानूनियत आहे, बर्बरियत आहे, जेका तव्हां क़ाइमु कई आहे त जंहिंजो हिकिड़ो चिटो मिसाल आहे त तव्हां हिकिड़ी डोमिनियन स्टेट जेको आहे क़ाइमु कई आहे, जंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां कंहिं ॿिए जूं पॉलिसियूं खणी अचे पंहिंजनि माण्हुनि जे रूप में जेको आहे पंहिंजे माण्हुनि जे मथां जेको आहे ग़ुलामीअ वारी जेको आहे पॉलिसियूं नाफ़ज़ कयो ऐं सिंध हींअर मुकमल तौर ते डोमिनियन स्टेट वारी उहा ग़ुलामी वारी सूरत हाल में आहे, जंहिंमें सिंधी माण्हू त उहिदे ते वेठल आहे पर उहो अंधो गूंगो ऐं ॿुड़ो आहे। उनखे पंहिंजे माण्हुनि जी जेको आहे को बि जेको सूर आहे, सॾु आहे, उन जी उहा पहुच अप्रोच न आहे, न ई उहे उन्हनि जा उहे जेको आहे मुतालबा मिलंदा आहिनि। छो जो सिंध ग़ुलाम आहे, उन्हनि खे सिंधी माण्हू नथा खपनि, सिंध जा वसीला खपनि था, सिंध जो पेट्रोल खपे थो, सिंध जो गैस खपे थी। हिन टाइम त हिन रियासत पंहिंजे आइन में हीअ 40 इंसानी हक़नि जूं जेको आहे आर्टिकल्स क़ाइमु कया आहिनि। उन्हनि में मुकमल तौर ते इंसानी हक़नि जी जेको आहे ॻाल्हि थियल आहे, पर हक़ीक़त इहा आहे त उन आइन खे क़ाइमु थियण खां अॼु ताईं यानी 50 साल पूरा थी चुका आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं उन आइन ते उन्हनि 40 आर्टिकलनि मां कंहिं बि हिकिड़े आर्टिकल ते जेको आहे हिननि अमल कोन्हे कयो। जॾहिं बि सिंधी माण्हूअ खे खंभे गुम कनि था त हिननि जो ई आइन कानून चए थो त उनखे 24 कलाकनि जे अंदरि अंदरि कोर्टुनि में पेश कयो, पर हीउ उनखां जेको आहे बालातर थी करे उहे फ़ैसिला कनि था। पर वरी जेको आहे उन ई पंहिंजे आइन तहत 3 MPO तहत कंहिं बि माण्हूअ खे खणी उन 3 महीननि ताईं जेको आहे हिननि इजाज़त ॾेई छॾी आहे त हुनखे खंभे गुम कयो, कंहिं बि कोर्ट में न पेश कयो, काई बि हुन ते चार्ज विझ कयो। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में या आज़ादु मुल्कनि में इहो तसवर ई न हूंदो आहे त तव्हां कंहिं माण्हूअ खे खंभे गुम करे छॾियो। हिते हालत इहा आहे त 8 सालनि खां, 10 सालनि खां, 12 सालनि खां, 6 सालनि खां केतिरा ई सिंध जा सियासी कारकुन जेके सिंध जे लाइ जीअंदा हुआ, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदा हुआ, वसीलनि खे जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि कंदा हुआ, उन्हनि खे खंभे गुम कयो विया। उन ते जेकॾहिं तव्हां उन्हनि खे
एतिरा ई जेको आहे पंहिंजे आइन ते अमल कंदड़ आहियो। तव्हां पहिरीं पहिरीं पंहिंजे आइन जी पाण जेको आहे जेको तव्हां ठाहियो आहे उन ते अमल कयो, अमल करे ऐं पंहिंजे असांजा जेके खंबे गुम कयल कारकुन आहिनि उन्हनि खे पंहिंजे अदालतुनि में आणियो। असीं तव्हांजे हिननि कूड़नि जेके बि केस आहिनि उन्हनि खे जेको आहे उते डिफेंड कंदासीं, उते जेको आहे उन्हनि जो मुक़ाबिलो कंदासीं। पर तव्हां हालत इहा आहे त तव्हां पंहिंजे ई कानून ऐं जेको आइन ऐं अदालतूं ठाहियूं आहिनि उहे अंधियूं आहिनि, ॿोरियूं आहिनि, गूंगियूं आहिनि, उहे जेके बि आहिनि उहे तव्हांजियूं आहिनि। उन्हनि ते तव्हां पाण ई एतबार नथा कयो त तव्हां कंहिं ॿिए ते इहा दवा या कंहिं ॿिए मां इहा उमेदु कीअं था रखो त उहो असांजे आइन ते उहो असांजे कानून ते जेको आहे भरवसो कान। सिधी ॻाल्हि आहे, हिकिड़ी डिमांड आहे त जेके सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, सियासी वर्कर आहिनि, उन्हनि खे जेको आहे आज़ादु कयो। उन्हनि ते जेकॾहिं तव्हांजी नज़रुनि में जेके तव्हांजो इहे क़ाइमु कयल अदालतूं आहिनि, तव्हांजो अंधो कूड़ो जेको बि आहे आइन तव्हां ठाहियो आहे, असां कोन ठाहियो आहे, जेको बि तव्हांजो ठहियल आइन आहे उन तहत ई जेको आहे अमल पहिरां करे उन्हनि खे ज़ाहिर कयो त जीअं तव्हांखे जेको आहे इहे रोज़ जी बदनामी तव्हांजी जेका थिए थी उहा त घटि में घटि न थिएव न। पर हक़ीक़त इहा आहे त हिननि खे हिन बदनामी जो जेको आहे कोई बि भाव ॾिज आहे कोन, जो हिते मालिक बि ई आहिनि त करम फरमान जान ख़ान बि ई आहिनि, फ़ैसिले कंदड़ बि आहिनि, यानी आज़ादु करिणो आहे न करिणो आहे उहो बि इख़्तियार हिननि खे ई आहे। तो असांजी अपील इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि ऐं सिंधी आवाम जे आहे त अचो असीं अॼु जंहिं ग़ुलामीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, जंहिं तहत असीं हर रोज़ु अज़ाब अज़ियतूं सही रहिया आहियूं, असांजे हारी जो असांजे जेको माण्हुनि जो हर रोज़ु मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे, त अचो त पाण गॾु थी यकजा आवाज़ थी करे हिन बरबिदत ख़िलाफ़ु, हिन ग़ुलामीअ ख़िलाफ़ु बाआवाज़ बणिजूं, जीअं पाण जेको आहे मुकमल बाअख्तियार आज़ादी हासिलु कयूं, जंहिंमें समूरनि हक़नि ते असांजी मालिकी हुजे, पंहिंजे क़ौम जे माण्हुनि जी मालिकी हुजे ऐं उन्हनि जे वसीलनि जो जेको बि ख़र्चु आहे उहो सॼो पंहिंजे क़ौम ते थिए। जी साईं, जी साईं। दोस्तो, सिंध मंझां सवे कारकुन ऐं अॻुवाण असांजा खंबियल आहिनि, गुम कयल आहिनि ऐं रियासत ऑपरेशन तक़रीबन 2005 खां शुरू कयो। असांजा माण्हू गुम कया, केतिरा ई असांजा माण्हू शहीद कया। मुज़फ़र भुट्टो खे पहिरियों भेरो 15-16 महीना गुम करे छॾियऊं, उन खां पोइ आज़ादु करण खां पोइ ॿीहर 15-16 महीना गुम करे आख़िर में उनजो चिचरे लाश ॾिनो। सराई कुर्बान ख़्वा वारा शहीद कया विया। उन खां बाद में असांजा कई कारकुन अयूब कांधड़ो, पीके ज़ोहराणी, ताज़ो फरहान चांग सिंध मां गुम कया विया आहिनि। त हाणे असां सवाल इहो था कयूं त जेका रियासत सिंध जे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, जेको उन्हनि सां 47 में जेका रियासत बर्पा थी 40 जे करारदाद तहत, उन ते जॾहिं हिननि अमल न कयो, असांखे असांजे क़ौम खे उनजे जीअण जा जेके वसीला आहिनि उहे रियासत हड़प कई वेठी आहे। असांजी तालीम तबाह लॻी पई आहे, असांजे वटि मेरिट कान्हे का, असांजा सिंध जा वसीला तक़रीबन वफ़ाक़ खणी थो वञे, पंजाब खणी थो वञे। असांजे माण्हुनि जो जेको जीअंदान आहे उहो हिन रियासत जे अंदरि हाणे मुश्किल थी पियो आहे। असांजा माण्हू हिन रियासत जे अंदरि मुख़्तलिफ़ सूरतुनि में मारिया वञनि था, के रोड हादसनि में मारिया वञनि था, त के अस्पतालुनि में मारिया वञनि था, किन खे रियासत खणी गुम करे थी। तंहिंजी माना आहे त हीअ रियासत जेका पंहिंजे आइन खे नथी मञे त पोइ आख़िर उहा रियासत वजूद रखे कीअं थी? जेका पंहिंजे कोर्टुनि खे नथी मञे त पोइ आख़िर उहा कीअं थी वजूद रखे? इन जी माना आहे त हुनजो वजूद हाणे सिर्फ़ु ताक़त ते बीठल आहे। तंहिंजी माना आहे त हीअ रियासत जॾहिं असांजे आवाज़ खे नथी ॿुधे, पंहिंजे इदारनि खे नथी ॿुधे ऐं हिन सहाफ़त जो जेको माना निड़ी दॿायूं बीठी आहे, सियासी कारकुननि जो आवाज़ बंदि कयूं वेठी आहे, उनखे कोर्टुनि में पेश नथी करे, उनखे मोरगो गुम करे थी छॾे ऐं उन्हनि जे पेरेंट्स जे साम्हूं खणे थी ऐं तशदुद कंदा उतां खणंदा था वञनि। समीला कलोड़ ते 3 महीना तशदुद थियो ऐं नेठि हू शहीद थी वियो। त असां सवाल था कयूं पंहिंजी क़ौम खां त पोइ आख़िर हिन रियासत जे अंदरि छाजे लाइ वेठा आहियो? जेका रियासत पंहिंजे आइन खे नथी मञे, जेका पंहिंजे कानून खे नथी मञे, जेका पंहिंजे वजूद जी जस्टिफिकेशन नथी पेश करे, उहा असांखे छा डिलीवर कंदी? उहा असांखे कहिड़ा हक़ ॾींदी? तंहिंजी माना आहे त हिन रियासत जे अंदरि असीं ग़ुलाम आहियूं, असीं क़ैद आहियूं। त पोइ हिकु क़ैदीअ जे सूरत में हूअ असां सां वर्ताव करे थी, हूअ पंहिंजे ताक़त जो ज़ोर आज़माए थी। इन जी माना आहे त असांखे ख़ुदि हिन रियासत जे अंदरि पंहिंजे हज़ारे सालनि जो जेको असांजो आज़ादु वजूद रहियो हो मुल्की हैसियत में, हाणे असांजी बका सिर्फ़ु उन में आहे। असांखे अंग्रेज़नि ग़ुलाम कयो हो, आज़ादु मुल्क जी हैसियत में असांजी जंग थी, होश सिधी हुन सां विढ़ियो हो, आज़ादु रियासत जे जर्नल जी हैसियत में। 40 जी करारदाद जे तहत 43 में साईं जीएम सैद हिमायत कई, 47 में हीउ मुल्क ठहियो। हिननि पहिरें ॾींहं खां वठी पंहिंजे आइन खे न मञियो आहे, तंहिंजी माना हिते गैर कानूनी रियासत आहे।
त पोइ हिन गैर कानूनी रियासत जे अंदरि असां हाणे वधीक नथा रही सघूं। असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो हल आहे त असां पंहिंजे माना धरतीअ ते पंहिंजे वतन ते पंहिंजी आज़ादी जी वेड़ विड़ूं, पंहिंजी जिदोजहद कयूं, मुतहिद थियूं, मुनज़िम थियूं ऐं इहा रियासत जेका ताक़त जे ज़ोर ते असांजो आवाज़ु दॿाए थी, जमहूरी तौर ते उन रियासत जे ख़िलाफ़ असां एहतजाज करे अक़वाम मुतहिदा खे विच में आणियूं ऐं असां अक़वाम मुतहिदा खां बि इहा घुर कयूं था त असां हिन रियासत मां बेज़ार आहियूं। असां अहिड़नि ॾींहंनि ते ही जेको वेठा आहियूं बुख हड़ताल ते, इन जो मतिलबु आहे त असां हाणे रियासत में नथा रहणु चाहियूं। असां वटि रेफरेंडम करायो वञे, असांखां इहो पुछियो वञे त हाणे हिन रियासत जे अंदरि सिंधी क़ौम रहणु चाहे थी नथी रहणु चाहे। असां सिंधी क़ौम जे आज़ादी जी घुर कयूं था ऐं रेफरेंडम जे ज़रिए असांखे आज़ादी ॾियारियूं वञे। जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं साईं। जीअं त असांजी इहा बुख हड़ताली कैंप जेका सिंधियन नेशनल कांग्रेस जे तरफ़ां आहे, हिन कैंप जो मक़सदु आहे सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी। सालनि खां क़ैद असांजा क़ौमी साथी, उन में मोहम्मद अयूब कांदड़ो आहे, फ़कीर एजाज़ ॻाहो आहे, डॉक्टर फ़तेह मोहम्मद खोसो आहे ऐं सर्वेज सरगाणी आहे, मोहसिन मगसी आहे, केतिरा ई कारकुन आहिनि, 50 जे लॻभॻि कारकुन मिसिंग आहिनि। हाणे असांजो हिकिड़ो हूअं त सवाल केतिरा ई आहिनि, पर सवाल इहो आहे त हिननि जो ॾोह जेको आहे उहो ॾोह साबित छो नथा कयो ऐं पाण खे 1 नंबर सम्झण वारा तव्हां एतिरनि सालनि खां वठी असांजे क़ौमी कारकुननि खे क़ैद करे वेठा आहियो, त पोइ हीअ कोर्टूं, हीअ अदालतूं, इहे छाजे लाइ आहिनि? हीअ जज, इन्हनि जूं पघारूं असांजे टैक्स ते थी जेको आहे मिलनि, पोइ इहे छाजे लाइ विहारिया अथव? इन्हनि में गॾु वाड़ियो, जानवर वाड़े छॾियो। जो असांजे क़ौमी कारकुननि खे तव्हां जेको आहे केतिरियूं ई ईदूं जेको आहिनि उन्हनि अंदरि टार्चर सेलनि में कयूं आहिनि। नबी साईं जे दौर में जॾहिं की जंग में क़ैदी क़ैद थींदा हुआ, नबी साईं जन उन्हनि क़ैदियुनि खे छॾे ॾींदा हुआ ईद जे ॾियारे, पर असांजे क़ौमी कारकुननि त अलाए केतिरियूं ईदूं जेके आहिनि केतिरनि सालनि खां टार्चर सेल में कयूं आहिनि। हीअ पाण खे इस्लामी जमहूरिया सम्झण वारा, पाकिस्तान रियासत मदीना सम्झण वारा असांजे क़ौमी कारकुननि खां एतिरो ख़ौफ़ज़दा आहिनि जो हुननि खे अदालतुनि में नथा आणनि। ऐं असीं क़ौमी कारकुन हर ॾींहुं रोडनि रस्तनि ते पंहिंजनि प्यारनि जे लाइ ऐं सिंध जे आज़ादी जे लाइ जिदोजहद में आहियूं। जेके माण्हू पंहिंजे सकाफ़त क़ौम जे ॾुखनि ॾोराहनि ऐं सूरनि खां लातालुका आहिनि, उहे त घरनि में ईदूं मल्हाइनि था पिया। असीं हिते एहतजाजी कैंप ते मौजूदु आहियूं ऐं असांजी जिदोजहद तेसीं ताईं क़ाइमु रहंदी जेसीं ताईं सिंध ग़ुलाम हूंदी। ऐं जॾहिं सिंध आज़ादु थींदी त कोई बि अहिड़ो मसइलो क़ौमी कारकुननि जे लाइ, सिंध जे लाइ पेश कोन ईंदो। वारी सर साहिबु चयो आहे त ग़ुलामी हिकु अहिड़ी बदकिरदार औरत आहे जेका हर रोज़ु मसइलनि जा नवां हरामी ॿार पैदा कनि। जीअं सिंध जीअं लथी जूं क पचारूं कनि, थदड़िया शराबनि जूं क पचारूं कनि, जे कात कलालनि कढिया त मोटियो पोइ वञनि, पिकूं सही पियनि सरजनी जा सटा मिल। सिंधु देश मुक़दर आहे, साईं जीएम साहिब रहबर आहे। अॼोकी इहे एहतजाजी कैंप सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे उन्हनि जी आज़ादीअ लाइ वेठा आहियूं, उन्हनि जी आज़ादीअ जी घुर कयूं था पिया। असीं सम्झूं था हीअ रियासत जेकी आहे हिननि वटि पंहिंजा कानून आहिनि। अलमियो इहो ई आहे त हिननि वटि दहशतगर्दीअ जी डेफिनेशन जेकी आहे उहा इहा ई आहे त माना जेको आहे जेको पंहिंजे वतन जी आज़ादीअ जी ॻाल्हि कंदो, जेको पंहिंजे हक़नि जी हासिलात जी ॻाल्हि कंदो, उहे ई दहशतगर्द आहिनि। बहरहाल ही धाड़ा था हणनि दरियाहनि जे मथां ऐं सिंध जा जेके वसीला आहिनि, ज़रिया आहिनि, जबल आहिनि, या जेके बि हितां जा जेके ज़रिया आहिनि उन्हनि ते जेके नाफ़िज़ थी चुका आहिनि, उहा उन्हनि जी नज़र में कंहिं बि क़िस्म जी का बि दहशतगर्दी न आहे। दहशतगर्दी इहा ई आहे त जेको पंहिंजे वतन जी ॻाल्हि करे थो, उनजे हक़नि जी ॻाल्हि करे थो, उनजे हक़नि जी हासिलात जी ॻाल्हि करे थो, हे उन्हनि जी नज़रुनि में उहे ई दहशतगर्द आहिनि। असीं इंसानी आलम इंसानियत खे ऐं इंसानी हक़ रखंदड़ तंज़ीमुनि खे ऐं सिंध में जेके बि असांजा क़ौमी कारकुन नौजवान आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त सिंध अंदरि जेके बि क़ौमी कारकुन हितां खंबे गुम कया था वञनि उन्हनि खे आज़ादु कनि। जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं। मां जेको आहे सालनि खां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जिन्हनि खे न कोर्टुनि में आंदो पियो वञे, न उन्हनि खे पंहिंजे बचाव जे लाइ वकील करणु ॾिना पिया वञे, न उन्हनि खे को ॿुधो पियो वञे। उन्हनि खे लगातार जेको आहे टार्चर सेलनि में रखियो पियो वञे। त उन करे असां जे लाइ इहो जेको आहे रस्तो खुलियल आहे त असांजी आज़ादी जे लाइ कोशिशि कयूं, जदोजहद कयूं। उन जे लाइ असांजी बुख हड़ताली कयूं। हर साल वांगुरु जेको आहे असांजे चटी चौक एयरपोर्ट ते जेको आहे उन्हनि जे आज़ादी जे लाइ कैंप आई आहे। एहतजाजी कैंप आहे खंबे गुम कयल माण्हुनि जे ख़िलाफ़
जिन असांजा नौजवान ही खयां आहिनि उनजे ख़िलाफ़ु एहतजाज आहे। 10 साल गुज़री विया आहिनि, हिकिड़ा माण्हू खंबे गुम करे छॾिया अथनि, न अदालतुनि में पेश कनि था ऐं न ई वरी ज़ाहिर कनि था उन्हनि खे, न ई वरी इहो ॿुधाइनि था त उन्हनि खे मारे छॾियो अथऊं, उन्हनि जा लाश ॾियण लाइ तयारु आहिनि। तंहिं करे हीअ असांजो एहतजाज जाइज़ी एहतजाज आहे। ईद जे ॾींहं जो असीं हिन एहतजाज जे ज़रिए पंहिंजी क़ौम खे आगाह कयूं था त असांजा बच्चा, क़ौम जा बच्चा हक़ घुरण लाइ रोडनि रस्तनि ते निकिता, सियासी दग वरितऊं ऐं उन ख़िलाफ़ु स्टेट जो हिकिड़ो अलॻि ऑपरेशन जुड़ियो जंहिंमें असांजा नौजवान कमजी विया। इंसानी हक़नि जी पायमाली आहे, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं सॼी सिंधी क़ौम खे असां अॼोके ईद जे एहतजाज जे सिलसिले में गुज़ारिश कयूं था त अचो ऐं गॾिजो ऐं जेके बुनियादी राइट्स आहिनि असांजा, उन बुनियादी राइट्स जे बिहाफ ते असां पंहिंजनि माण्हुनि जी रिकवरी करायूं। अॼोकी हीअ एहतजाजी कैंप समाज जेके सुधरियल हूंदा आहिनि, जेके क़ौमूं सुधरियल हूंदियूं आहिनि, उन्हनि में जेके ईद जा त्योहार हूंदा आहिनि उहे ख़ुशीअ जा मौक़ा हूंदा आहिनि, पर ग़ुलाम क़ौमुनि लाइ ईदनि जा त्योहार जेके आहिनि सो मातम जो सबबु बणिबा आहिनि। जेके बि माण्हू गुम कया विया आहिनि, जेके ही एक्स्ट्रा जुडिशियल एक्टिविटीज़ आहिनि या जिन खे इलीगल एक्टिविटीज़ में ॼाणाए करे गुम कयो थो वञे, त असां चऊं था त उहे ख़ुदि इलीगल एक्टिविटीज़ जा पैरोकार आहिनि। जॾहिं रियासत ख़ुदि पंहिंजे आइन खे पेरनि हेठां निंदे छॾे ऐं माण्हुनि खे ॼाणाए करे इहो मिसिंग करे त हू जेको आहे इलीगल एक्टिविटीज़ में मसरूफ़ आहिनि, त असां रियासत खां पुछंदो त उहा उनजी कहिड़ी एक्टिविटी आहे। उहा ख़ुदि पंहिंजे कानून जी वायलेशन करे थी, उहा ख़ुदि पंहिंजे कानून खां मथां एक्टिविटीज़ करे थी। अॼोको ही ॾींहुं क़ौमुनि जा जेके सकाफ़ती मेला हूंदा आहिनि, जेके मज़हबी ॾण हूंदा आहिनि, उन्हनि सकाफ़ती मेलनि, उन्हनि ॾणनि जे ॾींहं में तव्हां सिंध जे हज़ारनि घरनि में मातम भरपा कयूं वेठा आहियो। छा असां चऊं था, पुछूं था इन रियासत खां त छा हीअ रियासत जो इंसाफ़ आहे? जेकॾहिं सुभाणे को माण्हू पंहिंजे प्यारनि लाइ, पंहिंजनि जी रिहाई लाइ, जॾहिं अदालतुनि बि को इंसाफ़ कोन्हे को, रियासत खां मथां करे तव्हां एक्शन खणो था, हू का बि एक्टिविटीज़ खणंदा, तव्हां वरी उन्हनि खे खंभींदव, तव्हां वरी उन्हनि खे गाइब कंदव। त असां सिंपल तरीक़े सां चऊं था त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी मुहज़िब रियासत आहियो, जेकॾहिं तव्हांजे रियासत में को कानून आहे जंहिं ते तव्हां यकीन रखो था, त उन कानून तहत जेको आहे तव्हांजो पंहिंजो ई ठहियलु, पंहिंजे मफ़ादनि जो ई ठहियलु आहे, पर उन कानून तहत ई तव्हां घटि में घटि पंहिंजे अदालतुनि में त हिन मिसिंग पर्सन्स खे छो कयो, उते आणियो, उते उन्हनि ते केस हलायो। जेकॾहिं उन्हनि ते के केस आहिनि त उन्हनि खे उते खणी अचो। जेकॾहिं नथा कयो त असां सम्झूं था तव्हां ख़ुदि वॾे में वॾा दहशतगर्द आहियो ऐं तव्हां खां वधीक को बि दहशतगर्द कोन्हे को। ऐं ही जेके आम माण्हू ने जेके ग़ुलाम हूंदा आहिनि, उहे हमेशह मज़लूम ई हूंदा आहिनि, उहे कॾहिं बि दहशतगर्द नथा थी सघनि।